ज़मीन ते हिकु हिसो खुश्की ऐं टे हिसा पाणी याने समुंड मौजूद आहे। चोथों हिसो खुश्की याने धरतीअ ते जानदारनि ऐं मुख़्तलिफ़ नज़ारनि समेत छा छा मौजूद नाहे। धरती खां टे हिसा वधीक एराज़ी में ज़िंदगीअ समेत कहिड़ा निज़ाम हूंदा, इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। समुंड में काइनात ऐं दुनिया जा केतिरा ई राज़ दफ़न आहिनि, जॾहिं त टाइटैनिक समेत दुनिया जे केतिरनि ई जहाज़नि जा मलबा पिणु समुंड जी गहराईअ में मौजूद आहिनि। माहिर समुंड जी पुरसिरारियत ऐं दुनिया जे राज़नि तां पर्दो खणण लाइ खोज कंदा रहनि था, ऐं केतिरा ई भेरा अहिड़ियूं शयूं बि साम्हूं आयूं आहिनि जन इंसान खे दंग करे छॾियो आहे। अहिड़ो ई हिकु वाक़ियो ॿियो बि थियो आहे, जंहिंमें समुंड जी गहराईअ मां मिलंदड़ सोन जे अंडे साइंसदाननि जा होश खता करे छॾिया आहिनि। इन अंडे खे अमरीकी रियासत अलास्का जे वेझो समुंड जे तह मां लधो वियो आहे। इन अंडे या अंडे जहिड़ी शइ में हिकु सोराख़ आहे, जंहिंखे रिमोट कंट्रोल आबदोज़ जी साइंसी जांच पड़ताल दौरान दरियाफ़्त कयो वियो आहे। साइंसदाननि ख्याल ज़ाहिर कयो आहे त सोनहरी रंग जो इहो अंडो कंहिं अणॼातल सामूंडी मख़लूक जो आहे। माहिरनि जो चवणु आहे त थी सघे थो त ही कंहिं मख़लूक जो अंडो हुजे जंहिं मां बचो निकिरी चुको आहे। इन पुरस्रार अंडे जी हक़ीक़त जाचण लाइ लेबोरेटरी मां टेस्टियूं कयूं पियूं वञनि। इहो पुरस्रार अंडो हिकु साइंसी मिशन दौरान दरियाफ़्त थियो आहे, जंहिंजो मक़सदु समुंड जी गहराईअ में मौजूद मख़लूकनि जे रहण वारनि जायुनि ऐं ॿियनि जाग्राफियाई ख़ासियतुनि खे जाचणु हो। इहा मशीन 15 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदी, जॾहिं त अंडे खे 30 अगस्त ते दरियाफ़्त कयो वियो आहे।